अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु वरी लतीफ़ साईं जो ॿ वीडियो खणी तव्हांजी ख़िदमत में असां पेश थिया आहियूं ऐं ॾिसंदासूं त उन्हनि ॿिनि वीडियोज़ में लतीफ़ साईं जेके ॿ बैत आहिनि उन्हनि जो पेश मंज़र छा आहे ऐं पस मंज़र छा आहे, तारीख़ी लिहाज़ सां उनजी कहिड़ी अहमियत आहे ऐं रूहानी तरह सां उन लतीफ़ साईं जा केॾा इशारा आहिनि, केॾा उञाण आहिनि। सो प्यारा दोस्तों, हीअ जेका वीडियो आहे हीअ असां तहक़ीक़ करे तव्हां दोस्त जे अॻियां रखंदा आहियूं, जंहिंमें लतीफ़ साईं जेका घण रुखी शाइरी आहे उन ते रोशनी विझंदा आहियूं। छाकाणि त लतीफ़ साईं जो हर हिकु लफ़्ज़, हर हिकु बैत जो पद, हर हिकु वाई क़ीमती आहे, उनजी माना आहे। पर ॿ मानाऊं जेके आहिनि, यानी हिकिड़ी आम माना बैत जो पेश मंज़र ऐं हिकिड़ो बैत जो पस मंज़र। यानी लतीफ़ साईं जो जेको बैत आहे उहो उन जूं जेके ॿ मेन मानाऊं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। सो दोस्तों, अचो त ही पहिरीं बैत ॿुधो, उन खां पोइ हिन बैत जो असीं जाइज़ो पेश कंदासीं त हिन बैत जो पस मंज़र छा आहे ऐं पेश मंज़र छा आहे। दोस्तों, ही पहिरीं बैत ॿुधो, पोइ अॻिते वधो। जखरो जोड़े पाण धणीअ पैदा कयो, कहर जीअं कर खणी मुछूं मल मोड़े, समूंड जीअं सीर कयो तो ॿार जीअं ॿोड़े, घोट चढ़ियो घोड़े पेचियन लाइ पेचरा। दोस्तों, हिन बैत में लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे संदरी अमर किरदार जखरो ओढाणी, जेको कहर समन जी नुख मां हो, पारकर ऐं पावर में जंहिंजी राजधानी हुई ऐं उनखे जेको सो लतीफ़ साईं 10 ॾातारनि में शुमार कयो आहे, जेको सखी ॾातार हो। किथे किथे लतीफ़ साईं उनखे हातम ताई जे नाले सां बि जेको सो यादि कयो आहे, जेको सखी सरदार हो ऐं कंहिं बि सवाले खे उन ख़ाली कोन मोटायो ऐं उनजी जेका हाक आहे उहा हंध ऐं मागे जेका साह हुई। तो इहो सॼो जेको सो बैत आहे, इहो हूअं जेको हिन जो पेश मंज़र आहे उहो त जखरो ओढाणी या जखरो होथियाणी उन जे नाले सां आहे। लेकिन हिन जी जॾहिं असीं हिन जी रूहानी रम्ज़ में वञूं था ऐं हिन जी रूहानी तरह असां वञूं था त हीउ जेको किरदारु आहे हिन में जेको लतीफ़ साईं बयानु कयो आहे उहो सॼो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे। ऐं सॼो तव्हां बैत जो जाइज़ो वठंदा, वर ॾेई बैत पढ़ंदा त तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक हिन में नज़र ईंदी। लेकिन लतीफ़ साईं जेका रम्ज़ रखी आहे उहा इहा आहे त सिंध जी तारीख़, तहज़ीब, तमदन, सिंध जा जेके लोक दास्तान आहिनि, सिंध जा जेके अमर किरदार आहिनि, सिंध जा जेके सखी ॾातार पैदा थिया उहे बि महफ़ूज़ हुजनि ऐं लतीफ़ साईं पंहिंजी बि ॻाल्हि करे वञे, जेका पंहिंजी ॻाल्हि करणी उहा बि लतीफ़ साईं कई आहे ऐं सिंध जे अमर किरदार जाम जखरो ओढाणी जंहिंजी जेका राजधानी पावर ऐं पारकर में हुई उनखे बि जेको सो लतीफ़ साईं पेश कयो आहे। ऐं हिन जा आसार जेके आहिनि पुराण कंधे ते जाम जखरे ओढाणी जा अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं उहे केरु ॾिसी सघे थो, को तहक़ीक़दान तहक़ीक़ करे सघे थो। लेकिन हीअ जेका रम्ज़ आहे, हीअ जेको राज़ आहे, हीअ जेको लतीफ़ साईं हुन में फरमायो आहे उहो सॼो आका ऐं नामदार जे सां तव्हां बैत पढ़ी ॾिसंदा तव्हांखे महसूसु थींदो पेचन लाइ पेचरा। ऐं नबी करीम सल्लल्लाहु वाक़ई पेचन खे जेके हुआ उनखे पेचर सां लाथो, गसन ते लाथो। इस्लाम जो अहिड़ो त हिकिड़ो बहितरीनु निज़ाम आंदो जो माण्हू ऊंदाहे में निकिरी माण्हू रोशनी में आया। दोस्तों, हाणे अचो त अॻियूं बैत ॾिसूं, अॻी बैत में लतीफ़ साईं छा फरमायो आहे ऐं उनजो जेको पस मंज़र आहे उहो छा आहे। देशत दम दरिया में जित जायूं जानारन, नको संदो सीर जो मप न मलाहन, दरिंदा दरिया में वाका कयो वरन, सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि, पुरज़ो न पैदा थिए तख़्तो मजातिन, कोजो कैर कुननि में विया कीन वरन, उते अणतारनि साहिड़ सीर लंघा तूं। दोस्तों, ही बैत सुर सुहिणी जो आहे जंहिंमें कुननि जो ज़िक्र आहे, दरिया जो ज़िक्र आहे ऐं समुंड जो ज़िक्र आहे ऐं ॿेड़नि जो ज़िक्र आहे। त सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि, पुरज़ो न पैदा थिए को तख़्तो मजातिन, कोजो कहर कुननि में जो वरिया कीन वरनि, उते अणतारनि साइड़ सीर लंघा थो। यानी जेके अणतार आहिनि एॾे वॾे दरिया में जिते ॿेड़ा वोराक गरक थी वञनि
पर उते जेके अणतारो आहिनि, जेके तरी नथा ॼाणनि, जिनखे तरणु अचे ई नथो, उन्हनि खे उतां उकारे पार करे। दोस्तों असल में ही तो हो पेश मंज़र हिन बैत जो, जिते लतीफ़ साईं कुननि में वागुन ऐं सैसारनि इन्हनि सभिनी जो ज़िक्र कयो आहे। लेकिन असल में हिन जी रुहानी रम्ज़ जेका आहे उहा इहा आहे त हिन में सॼो लतीफ़ साईं क़बर जो ज़िक्र कयो आहे। त जेको सो जॾहिं इंसानु मरी वञे थो, क़बर में हलियो वञे थो, त उनजो इहो ई सिस्टम आहे जो वरिया की न वरनि, उतां केरु बि मोटी कोन आयो आहे ऐं उते ख़बर न आहे छा आहे छा कोन्हे, जो सॼा बेड़ा वार में हलिया वेठो वञनि, पुरज़ो न पैदा थिए को तख़्तो मजातिन। हिन जी सॼी रुहानी जेका रम्ज़ आहे उहा पढ़ण जहिड़ी आहे ऐं उन लाइ जेको सो हर मुस्लमान खे अल्लाह ताला जा जेके आहिनि इबादतूं उहे करणु खपनि ऐं उन लाइ तयारी करणु खपे। इहो ई लतीफ़ साईं जो पैगाम आहे। लतीफ़ साईं बाक़ाइदा टेजारियो आहे त देश त दम दरिया में जिते जायूं जानारनि, नको संदो सीर जो सपन मलान, हर चीज़ मिटी थियो वञे, कुझु बि कोन हुजे, उते जेके नेक अहवाल उहे कमु ईंदा आहिनि। सो दोस्तो हीअ जेको बैत आहे हिन जो पेश मंज़र त दरिया ऐं उन में जेके आहिनि उनजो आहे, ॿेड़ा जेके गर्क थियनि था, जहाज़ गर्क थियनि था, उन्हनि जो आहे। लेकिन पस मंज़र हिन जो सॼो क़बर जो आहे। त दोस्तो हर मुस्लमान खे उन लाइ जेको सो पंहिंजी तयारी करणु खपे। मौत अज़ली आहे, कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत। प्यारा दोस्तो इहो हो हिन बैत जो पेश मंज़र ऐं पस मंज़र। असांजी हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो त हीअ वीडियो कीअं लॻी, ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी महिरबानी दोस्तो। दुआउनि में यादि रखिजो। सदाई कर।